सद को वञा बाबा भला क्या है पर ये केडी वाला निकती अम्मा मां सुबुह जो निकतो अम्मा केतिरे टाइम खां पोइ ॻोठ में अची केॾो न सुठो थो लॻे। ही थधड़ी थधड़ी हवा, ही ज़मीननि जी सावक, तुंहिंजे हथ जी मानी ऐं बाबा जूं मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं। हिननि सभिनीनि शयुनि खे मां शहर में ॾाढो मिस कंदी आहियां। धीअ केतिरी त कमज़ोर थी वई आहे, तोखे त पंहिंजी सिहत जो बिल्कुलु बि ख़्यालु कोन्हे। ख़्यालु आहे अम्मा, जेकॾहिं ख़्यालु न हुजे हा न त हिन टाइम ते मां मोटी हुजां ऐं तूं मूंखे सुञाणे बि न सघीं हा। चङो चङो हाणे तूं वेह, पंहिंजे पीउ सां वेही कचहरी कर, मां तेल मानी गरम गरम पचाए। न मां न, फ़िलहालु न, मां फ्रेश थी वठां पोइ गॾिजी मानी खाऊं था। अलाह कामयाबु कंदी। अम्मा हिकु ॻाल्हि त ॿुधाए। जी कयां? अम्मा तोखे मुंहिंजे अचण जी ख़ुशी कोन थी आहे? ईअं मूंखे महसूसु थी रहियो आहे। चरी छोकिरी, इहो तूं छा पई सोची? भला ईअं थी सघे थो? औलाद जी अचण जी ख़ुशी हिकु माउ खां वधीक ॿियो भला कंहिंखे थी सघे थी? पर अम्मा मूंखे तुंहिंजे चहिरे में उल्को नज़र अचे थो। ॿुधाए छा ॻाल्हि आहे? हिन हालतुनि में तोखे हिते अचणु न घुरिजंदो हो, तूं न अची आहीं। फालतू मतिलबु छा अम्मा? मूंखे कुझु सम्झाए। सुराण धीअ, तोखे त ख़बर आहे न त तुंहिंजे ॼमण सां ई तुंहिंजे ॾाॾे तुंहिंजो रिश्तो मलूक सां करे छॾियो हो। हिकु त हिननि जो ज़ोर आहे विहांउ जे लाइ। न अम्मा न, हीउ फ़ैसिलो मूंखे हरगिज़ क़बूल न आहे। छा बाबा इन लाइ मूंखे तालीम ऐं शऊर ॾिनो आहे? हिन फज़ूल रस्मुनि जा ॾाढो हार मञा? न अम्मा न, बिल्कुलु न, मूंखे इहो फ़ैसिलो हरगिज़ क़बूल न आहे। छा बाबा मूंखे हिन लाइ तालीम ऐं शऊर ॾिनो आहे? ऐं मथां ॿी मुसीबत इहा आहे त तूं हिकु खून जे एवज़ में खून बहा में ॾिनल आहीं ऐं उहे बि ज़ोर पिया भरनि विहांउ जे लाइ। बाबा हीउ सभु छा आहे? मां इंसान आहियां या जानवर या को रांदीको आहियां? हिकु तरफ़ मलूक मूंसां लाऊं लहण जे लाइ उतावलो वेठो आहे, ॿियो तरफ़ मूंखे जिते खून बहा में ॾिनो वियो आहे उहे मोड़ ॿधे वेठा आहिनि। हीउ सभु छा आहे बाबा? छा हिते औरत जी इहा ई इज़त आहे त हर कुर्बानी औरत ॾे? एॾो ज़ुल्म, एॾो कीस? धीअ, मूंखे तुंहिंजे मथां नाज़ आहे। तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ॿुधी मुंहिंजो ही सीनो कुसादो थी वियो आहे त मुंहिंजी नियाणीअ नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ अलम खयो आहे। सुराण जाती ॿिनि ॿिनि धुरनि सां कीअं मुंहुं ॾींदासीं? अधु चारण खे त वरी बि मिंठ मेड़ करे मोड़े वठंदासीं, पर अधु कोड़े वारा त मुड़ंदा ई कोन। सुराण जी मां पंहिंजी नियाणीअ खे कंहिं बि रस्मुनि जी अॼु ते क़ुर्बान कोन कंदुसि। हाँ तो तव्हां इहो ॿुधायो त तव्हां हिन तरह जा नवाब आहियो, दादागीर आहियो छा? सरकार ही ॿई पहिरें नंबर जा बदमाश ऐं आवारा आहिनि। राणे जे राज में बदमाशी न हलंदी, छो जो मां पुलिस वारो बाद में पहिरियां बदमाश आहियां। साईं ही ॿई वॾा नौद आहिनि, हिननि खे कुटे कुटे असांजा हथ थकिजी पिया आहिनि, पर ही कोन संभलनि। सूबेदार साहब, मलूक कंहिंसां नाजाइज़ी नाहे कंदो, पर जेकॾहिं को ॻीची में पवंदो आहे त हुनजो ॻाटो भञी रखंदो आहियां। दिलबर बि पंहिंजे हक़ ते कंहिंजो पाछो न आहे सहंदो, ऐं जेकॾहिं कोई अखि खणी ॾिसंदो आहे त हुनजा तारा कढी तिरीअ ते रखंदो आहियां। सूबेदार साहब, ही मुंहिंजी मंग थो पुरणु चाहे, पर असां नंगनि ते सिर ॾींदा आहियूं। भली उहा तुंहिंजी मंग हुजे, पर उहा मूंखे खून एवज़ मिलियल आहे, तो मां उहा कॾहिं कोन छॾींदुसि। अड़े बस कयो, मामिलो छा आहे मां तव्हांजे वॾनि खां जांच कंदुमि। तेसीं ताईं तव्हां सरकारी महिमान आहियो। साजन छा न विझो हिन ॿिन्ही खे लाकब में ऐं ठीकु ठाक हिननि जी महिमानी करायो। हलो हलो
हिन ॻोठ में हिन जंग में हिन ज़मीन ते तूं आई छो आई? मां अशमत खान जी धीउ आहियां। तोखे इहो ज़ेब नथो ॾे? छो न ॻाल्हायां? मुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे। मां गूंगी बणिजी त कोन वेंदसि। सुराण, इहो तूं छा पई चईं? मुंहिंजो पुटु बेगुनाह आहे सूबेदार साहब। अड़ा घोड़ी इहो कोड़े वारो पुट जो करे ई पियो। कूड़ न ॻाल्हाए चरण। जेकी छोकिरी असांखे खून बाह मिलियल आहे उनमें तुंहिंजी का बि वारसी न आहे। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा पीर। तुंहिंजी नायूं का जागीर ज़ालिम अमीर वॾेरा पीर। ये तूं छा पियो करीं? ॾिसें बि अथी त शिकार थो कयां। मासूम पखियुनि जो शिकार पियो करीं? हा, तोखे को एतिराज़? बिल्कुलु एतिराज़ आहे। इहो कानूनी तौर ते गुनाह बि आहे। कानून खे? हा, कानून खे त केरु थो कुछे? छा मतिलबु? हिन ॻोठ में हिन जंग में हिन ज़मीन ते तूं आई छो आई? मां अशमत खान जी धीउ आहियां। वाह, हे त कमाल थी वियो। पीउ ऐं धीउ में एॾो फ़र्क़ु? मतिलबु? अशमत खान वॾो ज़ालिम इंसान ऐं उनजी धीउ रहमदिल। ख़बरदार, मुंहिंजे बाबा खे ज़ालिम चयो अथई। मां छा, इहो सॼो तरुण खे चवंदो आहे। ओहो, कमाल डार्लिंग, तुझी बेटी हिन जाइल सां छा पई ॻाल्हाईं? ओहो अंग्रेज़ जी औलाद, अड़े कंहिंखे थो चई? हा, नूरल नालो आहे मुंहिंजो, नूरल। ऐं नूरल जी जंहिंखे नाकेली पवंदी आहे न, उनखे ॾींहं जा बि तारा ॾेखारे छॾींदो आहे, सम्झाए? जिम्मी यार, हिन मासूम पखियुनि खे मारे रहियो आहे ऐं मां हिन खे रोके रही आहियां। छॾ रोशनी, छो थी वक़्तु विञाई? हल त हवेली हली आराम कयूं, सफ़र थकाए छॾियो आहे। हा हा, हलूं था। तव्हां पंहिंजो नूरन नालो ॿुधायो न। तूं इहो मासूम पखियुनि जो शिकार बंदि कर, न त पुलिस खां गिरफ़्तार कराए छॾींदीमांइ। अरे यार हल, ड्राइव पहिरियों त इहो तुंहिंजो कानून ऐं पुलिस मुंहिंजे खीसे में पियो आहे, सम्झाई? हलूं था? हल रोशनी, हलो। हाय हाय, पत्थर जे घर में सही कुछ में पैदा थी विया। किथे अशमत खान जहिड़ो ज़ालिम इंसान ऐं किथे हीअ गुलाब जो गुल। अड़े नूरल है, हाणे त तूं पाण शिकार थी वई। अड़े मिर्चू, ॾे त ख़बर, दिलबर काथे ॾिठई? दिलबर खे ॾिठो बि, दिलबर सां प्यार बि थी वियो ऐं वरी पोइ हुन सां शादी बि थी वई। हाणे त दिलबर जे मां 8-10 ॿारनि जो पीउ बि आहियां। हाणे पछतायां थो त हुनखे ॾिठो छो हुयो। अड़े मां पंहिंजे यार दिलबर खान जी ॻाल्हि पियो कयां, तोखे त वरी सूर ई पंहिंजा। अच्छा अच्छा, उहो दिलबर। मां वरी दिलबर जानी सम्झो। उन दिलबर खे सवेर साजुरी 2-3 सिपाही गीलींदा कुटींदा वठियूं पिया उन्हनि सां। छा? हा हा, इन नूर बटारे जो कसम। अड़े लॻे थो यार दिलबर जो वरी कंहिंसां जहिड़ो थी पियो हूंदो। वञा थाणे ते छॾाए था चांस। असांखे त न वठी वञ। मां सदको वञा पंहिंजी राणी तां। आउं त चवां थी मुंहिंजी सुरहाण अॼु ई कुंवार बणिजी मुंहिंजे अङण ते हले त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। चाची, अवां मुंहिंजी माउ बराबरि आहियो, पर इहो ख़्यालु दिलि मां कढे छॾियो त मां तव्हांजी न्यू थींदसि। सुरहाण, तूं ईअं न ॻाल्हाईंदी आहे? तोखे इहो ज़ेब नथो ॾे? छो न ॻाल्हायां? मुंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे। मां गूंगी बणिजी त कोन वेंदसि। सुरहाण, इहो तूं छा पई चईं? तोखे ख़बर आहे तूं मुंहिंजे मलूक जे नाले थियल आहीं, जंहिं ॾींहुं तूं ॼाई हुई आहे। मुंहिंजी बेसमझी ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करण वारो कोई केरु थींदो आहे? वाह छोरी वाह, वाह जो काकड़ो अथई। ऐं त शहर में इहो पढ़ी आई आहीं जो वॾे नंढाई जो लिहाज़ ई कोन अथई तोखे त। अदी, सुराण न सम्झाए, हुनजो दिलि में न कर। अम्मा, कंहिंखे धोखे में नाहे रखिबो। हिन करे चाची खे साफ़ साफ़ थी ॿुधायां, इहो ख़्यालु पंहिंजे दिलि मां कढी छॾे ऐं महल सां वञी पंहिंजे पुट जो के ॿिए हंधि रिश्तो करे।
अदी मूंखे वेड़ी नूंहं कान खपे हा जिनजा इहे प्रकार हुजनि। हाणे साईं इहे थी ॻाल्हाए